सूरह हज रुकू नंबर 7। ए पैगंबर चयो त ए माण्हूअ आउं अव्हांखे रुॻो पधिरो ॾेजारींदड़ आहियां। पोइ जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया तिन लाइ बख़्शिश ऐं सॻोरी रोज़ी आहे, ऐं जेके असांजे आयतुनि जे झके करण में डोड़िया से दोज़खी आहिनि। ऐं पैगंबर तोखां अॻु न कोई पैगंबर ऐं न कोई नबी मोकिलियोसूं, पर जॾहिं का इंसानी आरज़ू कयाईं तॾहिं शैतान संदन आरज़ूअ में हरकत विझण लॻो। पोइ जेकी शैतान विधो सो अल्लाह मिटाईंदो रहियो। वरी अल्लाह पंहिंजनि आयतुनि खे मुहकम करे थो, ऐं अल्लाह ॼाणंदड़ हिकमत वारो आहे। हिन लाइ शैतान जेका हरकत विधी तंहिंसां उन्हनि खे धार करे, पोइ जिन जे दिलनि में बीमारी आहे संदन दिलियूं सख़्तु आहिनि, ऐं बेशक ज़ालिम वॾे फेटे में आहिनि। ऐं त जिन खे इल्मु ॾिनो वियो से ॼाणनि त उहो तुंहिंजे पालणहार वटां सच आहे। पोइ उन ते ईमान आणीनि ऐं संदन दिलियूं अल्लाह लाइ आजिज़ी कनि, ऐं बेशक अल्लाह मोमिननि खे सिधीअ वाट ॾांहुं ज़रूरु रस्तो ॾेखारींदड़ आहे। ऐं काफ़िर उन्हीअ वहीअ खां अॻु एसीं सदाईं शक में हूंदा जेसीं ओचितो वटनि क़यामत पहुचे या निदोरे ॾींहं जो अज़ाब वटनि पहुचे। उन्हीअ ॾींहुं अल्लाह जी बादशाही आहे, उहो संदन विच में निबेरो कंदो। पोइ जिन ईमान आंदो ऐं चङा अमल कया से नेमतुनि वारनि बाग़नि में हूंदा, ऐं जिन इनकार कयो ऐं असांजे आयतुनि खे कूड़ो भायो से उहे आहिनि जिन लाइ ख़्वारीअ वारो अज़ाब आहे।